नासरीन लाड़काने जे शेख ज़ेड कॉलोनी में UC3 हैदरी टाउन के चेयरमैन शफीक चांडियो और वर्किंग सोशल वेलफेयर एसोसिएशन के सदर सोशल वर्कर और सीनियर सहाफ़ी मुनवर रिंद के सहकार से एक ॾींहं लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जैमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि के माहिर डॉक्टरनि शिरकत कई। इन हवाले से पेश है अब्दुल कादिर गोपांग की यह रिपोर्ट। जी नाज़रीन, हींअर असीं मौजूद आहियूं लाड़काने जे इलाइक़े शेख ज़ेड कॉलोनी में, जिथे हैदरी टाउन UC3 जे चेयरमैन शफीक अमन चांडियो ऐं वर्किंग सोशल वेलफेयर जे सदर मुनवर रिंद तरफ़ां एक ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लगाई वई है। जेके हितां जे इलाइक़े जा रहवासी आहिनि, आस पास जा माण्हू आहिनि, हिन फ्री मेडिकल कैंप में अचे फ़ाइदो हासिल कनि था। अचो त उहे जेके हितां कैंप में मौजूद डॉक्टरनि ऐं जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कैंपियूं लॻंदियूं रहंदियूं। असां वॾो जुकरदार के शफ़ी साहब के जत था ॾियूं त हेॾी महिरबानी उन्हनि जी जो कॾहिं बि कोई अहिड़ी का मालिकी कान थी शेख ज़ेड कॉलोनी में। असां काउंसलर थी रहिया आहियूं, जेको हेॾी जिदोजहद कईसीं, अहिड़ी का वरी अहिड़ी का कैंप न लॻी। जेको आहे तो शेख ज़ेड कॉलोनी में जेकी लगाई वई आहे भाऊ शफीक अमन चांडे साहब के तरफ़ों भाऊ मुनवर अली रिंद जे तरफ़ों माशाअल्लाह ज़बरदस्त कमु रखियो वियो आहे। मां हिन में इहो आहे त ग़रीब माण्हू जेके वीचारा ॼाड़ यारा दवा न पा वठी सघनि, उन्हनि जे लाइ सहूलियत जी सुठी कैंप लगी वई आहे, जंहिंमें असांजे भाऊ शफीक भाऊ मुनवर जो भरपूर तावन आहे। असां सोशल वर्कर के भी इहो ई चवणु चाहियूं था त पंहिंजे इलाइक़नि में अहिड़ियूं कैंपियूं लगायूं वञनि त जीअं ग़रीब माण्हू पंहिंजी सहूलियत वठी सघनि ऐं पंहिंजी महरूमी खां परे थी वञनि, जीअं हिकिड़ो पंहिंजो उन्हनि खे सहूलियत मिले। त हीअ जेका कैंप लगी आहे तमामु बहितरीनु लगी आहे ऐं ग़रीब जेके भी मिसकीन माण्हू जेके आहिनि उन्हनि जी जेका त तमामु जेका त सुठे नमूने सां लगी आहे। इलाज बेलाज उन्हनि जो जां बहितरीनु नमूने सां थिए थो जेको आहे। पर असां इहो था चऊं त हर 3 महीने या 2 महीने अहिड़ियूं कैंपियूं लॻंदियूं रहनि त ग़रीबनि खे का सहूलियत मिले। जेका त कैंप शेख ज़ेड कॉलोनी में ही अरेंज थी आहे, जंहिंमें मां हिनमहिल ताईं जेको आहे सुबुह खां वठी हिनमहिल ताईं मां पंहिंजी टीम सां गॾु डॉक्टर्स सां, मेल डॉक्टर्स आहिनि मुंहिंजा, फीमेल डॉक्टर्स या स्टाफ नर्सिस प्लस में मेडिसिन या पेशेंट्स के मारे सां 2000 खां अबो असां पेशेंट ॾिसी आहियूं, 2000 खां मथे। ऐं काफ़ी पेशेंट्स हुआ जेके नीडेड हुआ ऐं उन्हनि खे ज़रूरत हुई त इहे कैंप हिते लॻणु खपे हा। ऐं इन सां गॾो गॾु मां इहा गुज़ारिश कंदुमि पंहिंजे DSO साहब खे भी इहा ई मुंहिंजी हूंदी ऐं मुंहिंजी टीम त फुली तौर ते तयारु आहे। पर जेके मुंहिंजा पॉलिटिकल जेके ॿिया असांजा जीअं उहिदेदार आहिनि उन्हनि खे भी ऐं भाउ मुनवर खे, छो त मीडिया सां कंसर्न आहे, त अञा अहिड़ा के ॿिया भी इलाइक़ा असांखे ॾसियो त असां तयारु आहियूं त असां तव्हां सां गॾिजी ऐं उन्हनि इलाइक़नि में इन मरीज़नि खे जेको आहे सपोर्ट करण जे लाइ, उन्हनि खे मेडिसिन पहुचाइण जे लाइ ऐं जेको आहे पंहिंजी कोशिशि कंदा रहंदासीं। मुख़्तलिफ़ एरियाज़ में डॉक्टर आया आहियूं ऐं शेख ज़ेड में काफ़ी डॉक्टर्स आहिनि। पेरीफ्री जो मां मुंहिंजी डोकरी में पोस्टिंग हूंदी आहे ऐं सुठो कयो अथनि हे कैंप लॻाए करे काफ़ी पेशेंट कवर थी विया आहिनि। ऐं अहिड़ा पेशेंट जिनखे स्क्रीनिंग की ज़रूरत है, ख़ास करके ओल्ड एज पेशेंट जिनकी ब्लड प्रेशर या शुगर जेका वो ईयरली नथियूं कराए सघनि, उन्हनि खे एडवाइस भी मिली वई हितां खां ऐं हिकिड़ी स्क्रीनिंग भी थी वई, त इहो ॾाढो सुठो आहे। गाइनी जूं मुख़्तलिफ़ जेके कंप्लेंट्स सां पेशेंट आहियूं उहे कवर थी वियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिदायतुनि ते उन पंहिंजी UC में कैंप लगाई, जंहिंसां असांजी वर्किंग सोशल वेलफेयर ऐं DSO लाड़काणो सैद अतर शाह जो तावन हो ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं बहितरीनु अंदाज़ में ये कैंप सॼो ॾींहुं असांजी जारी रही। तक़रीबन लॻभॻि 500 जेके आहिनि माण्हू हिन पेशेंट मरीज़ जेके हुआ हिननि में उन्हनि हिसो वरितो ऐं उन्हनि डॉक्टरनि खे चेकअप करायो। असांजा हिन में तमामु सुठा प्रोफेसर स्पेशलिस्ट डॉक्टर बि हुआ, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद हसन शेख, डॉक्टर जहांगीर रहमान ऐं डॉक्टर यास्मीन रिंद, डॉक्टर रेखा ओड ऐं डॉक्टर सोबिया मंगी ऐं ॿिया डॉक्टर असांजो फरमान अबड़ो साहब, जंहिंजी सॼी महिनतुनि सां उनजी टेक्निकल टीम जेको आहे हिते असांजे हिन कैंप ते सॼो ॾींहुं मौजूदु रही। हिते ॿारनि खे फुड़ा भी पीआरिया विया, टिका भी लॻाया विया ऐं दवाऊं भी तमामु वॾे तादाद में जंहिं बीमारी जी दवा हुई उहा भी मुफ़्त उन्हनि खे ॾिनी वई। लेडी डॉक्टर काफ़ी हिते असां 4-5 असां हिते विहारियूं आहिनि ऐं माशाअल्लाह जेका मेडिसिन आहे उहा वाफ़र मिक़दार में असां वटि हिते मौजूदु आहे ऐं असां हिते मरीज़नि जो ॾेई रहिया आहियूं, मरीज़नि खे सहूलियत ॾेई रहिया आहियूं। ऐं इन खां अलावा मां जेके हिते स्पेशल ख़ुशी ॿुधायां जेको ख़ासि करे मलेरिया जी असां हिते किट्स रखियूं आहिनि, मलेरिया जी टेस्ट करे रहिया आहियूं ऐं पॉज़िटिव पेशेंट्स खे मलेरिया जो इलाज ॾेई रहिया आहियूं। ऐं नंढनि ॿारनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जे टुकनि जी असां हिते कार्नर ठाहियो आहे, जेके असां EPI सेंटर चवंदा आहियूं। उहो EPI जा हिते असांजा वैक्सीनेटर्स आहिनि, जेके नंढनि ॿारनि खे जिन खे ज़रूरत हूंदी त उन्हनि खे बचाव जा टुका भी लगाईंदा। ये असां हिते माशाअल्लाह सुठी कैंप आहे, मूं विज़िट कई आहे हिते। भाऊ मुनवर रिंद भी हिते आहे, असांजो डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन आहे डॉक्टर फरमान अली अबड़ो, जेके असांजो सॼी डिस्ट्रिक्ट में जेको कैंप्स जेको ऑर्गेनाइज़ कंदो आहे।
ऐं असांजी सुपरविजन उन ते सुठी आहे ऐं असांखे उमेदु आहे असां इन खां अलावा ॿियूं बि कैंप्स लॻाईंदासीं। जो मौजूदु डॉक्टरनि ऐं हुते मरीज़नि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणो हो त अहिड़ी मेडिकल टीमूं आहिनि जेको सिर्फ़ु लाड़काणे शेखज़ैद कॉलोनी में न लाड़काणे जे हर इलाइक़े पर सिंध जे हर इलाइक़े में लॻंदियूं रहनि जीअं हितां जा ग़रीब माण्हू अचे हिन मेडिकल फ्री कैंप मां अचे फ़ाइदो हासिलु करे सघनि। कैमरामैन इल्ताफ़ अली सां गॾु अब्दुल कादिर गोपांग, धरती टीवी, लाड़काणो। Come on, everyone.